बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाढ़ई जल जलालहू, पाढ़ई जान जमाल, पाढ़ई सूरत पिरिय जी, पाढ़ई हुस्न कमाल, पाढ़ई पीर मुरीद थिए, पाढ़ई पाण ख़याल, सब सबोई हाल मंझाई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। अज़मत रमज़ान में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। अॼु चोथों रोज़ो आहे ऐं माशाअल्लाह सां रोज़ा तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में गुज़री रहिया आहिनि। मूं कल्ह बि चयो त मौसम जो जेको असरु आहे उहो यकीनन मिज़ाजनि ते पवंदो आहे ऐं जेको रमज़ान जो कनेक्शन आहे मौसम सां उहो ॾाढो ख़ूबसूरत जेकॾहिं हुजे त पोइ यकीनन रमज़ान पाण सभिनीनि जो ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में ॾिसूं पिया त गुज़रे पियो। अच्छा जी, असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं था रिस्क जी, रोज़ी जी, उन बाबति असां कल्ह जे प्रोग्राम में ॻाल्हायोसीं ऐं कल्ह जो जेको डिस्कशन हुयो ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में अलामा साहिब जी ज़ुबानी अव्हां ताईं तमामु ख़ूबसूरत ॻाल्हियूं पहुतियूं ऐं हिन प्रोग्राम जो जेको पैटर्न आहे उहो दिली तौर बि मूंखे ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे ऐं हिन प्रोग्राम जो जेको अंदाज़ हूंदो आहे जंहिं अंदाज़ में तव्हां ताईं पहुचंदो आहे यकीनन मूंसां गॾु मां सम्झां थी त अव्हांखे बि तमामु सुठो लॻंदो हूंदो। अव्हांजो जेको साथ आहे असां सां जॾहिं हूंदो आहे त यकीनन प्रोग्राम ॾाढो कामयाबु थी करे असां सम्झंदा आहियूं त थोरो घणो जेतिरो बि असां नाचीज़ आहियूं, असांजी जेतिरी इंफॉर्मेशन हूंदी आहे, जेतिरी इफर्ट असां पंहिंजी पुट करे सघंदा आहियूं त उन जे ज़रिए अव्हां ताईं जंहिं अंदाज़ में प्रोग्राम पहुचे थो त असां इनखे पंहिंजी कामयाबी ज़रूरु सम्झंदा आहियूं। मां कल्ह सोचियो पिए त असां जेतिरो फूड पंहिंजे दस्तरख़्वान ते रखंदा आहियूं उहा हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान आहे त जॾहिं 3 फूड साम्हूं अची वेंदा आहिनि त इहो सिंपल वेस्टेज आहे। पर असां ॾिसंदा आहियूं शादी में हुजूं, कंहिं फंक्शन में हुजूं, किथे हुजूं, दस्तरख़्वान जी जेका लिमिट हूंदी आहे उते मूंखे किथे फुल स्टॉप नज़र न ईंदो आहे। उहा लिमिट तमामु घणी हूंदी आहे ऐं उनखां पोइ पाण ॾिसंदा आहियूं त उहो फूड ॾाढो ज़ाया थींदो आहे। कोशिशि कजे रस्ते ते ईंदे वेंदे बि कॾहिं तव्हां नोट कयो हूंदो या घर में बि मे बि तव्हां नोट कयो हुजे त जेको फूड आहे उहो एक्सपायर थी वेंदो आहे। उनखां पोइ असां जेको आहे सो ॿाहिरि उनखे किथे न किथे रखी ईंदा आहियूं। केॾो न बहितरु थिए त उहो फूड उन ई ॾींहं ते असां इन द एंड ऑफ द डे उनखे पैक करे किथे न किथे जेके ज़रूरतमंद हूंदा आहिनि, जेके नीडी हूंदा आहिनि, जंहिंखे उन फूड जी ज़रूरत हूंदी आहे त असां पंहिंजी उहा नंढी इफर्ट करे उहो फूड उन्हनि ताईं पहुचायूं। त मां सम्झां थी इहे नंढियूं नंढियूं असांजे तरफ़ खां कॉन्ट्रीब्यूशन्स हूंदियूं आहिनि जंहिंसां असांजे समाज ते पिणु ॾाढो सुठे तरीक़े सां उनजो असरु पवंदो आहे। पाण ॾिसूं पिया त मौसम में तमामु घणी तब्दीली आहे ऐं रिसेंटली मां हिकु रिपोर्ट पढ़ी त नॉर्थ पोल जेको आहे उहो टिल्ट थी चुको आहे। उनजे करे मौसम में तमामु घणियूं तब्दीलियूं पाण सभिनीनि खे नज़र ईंदियूं ऐं यकीनन पाण उहे मौसम जूं तब्दीलियूं ॾिसूं बि पिया, फेस बि करियूं पिया। अच्छा, नॉर्दर्न एरियाज़ में जिथे जिथे बर्फ़ हिन टाइम में पवंदी आहे उते मींहुं पवे पियो ऐं जिथे जिथे मींहुं पवंदो आहे उते उहे बारिशूं हिन टाइम में कोन पियूं पवनि। कल्ह जे ॾींहं ते या टियों ॾींहुं जेको रोज़ो हुयो उन में पाण जेको आहे सो टेम्परेचर थोरो वधीक थधो अव्हां सभिनी महसूसु कयो हूंदो या अव्हां सभिनीनि खे मोबाइल ते उहा अपडेट बि आई हूंदी त पाण हिन मौसम में थोरो यानी गरम मौसम जी तरफ़ न पर थोरो थोरो लाइटली सर्द मौसम जी तरफ़ मूव करियूं पिया। त इहे सभु ख़ैर मौसम जूं तब्दीलियूं आहिनि पर समराइज़ मां हिन ॻाल्हि खे ईअं करणु चाहींदमि त असां सभिनीनि जो कॉन्ट्रीब्यूशन उन में ज़रूरु हूंदो आहे। इंडिविजुअली हर पर्सन उन में कॉन्ट्रीब्यूट ज़रूरु करे रहियो हूंदो आहे। त जॾहिं वरी इस्लाम खे ॾिसंदा आहियूं या जॾहिं साइंस खे ॾिसंदा आहियूं उनजी कनेक्टिविटी जॾहिं ॾिसंदा आहियूं त मां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजो अकुलु घटि आहे ऐं मां सम्झां थी त इन शइ खे मां इन तरह सम्झो आहे त असां जेतिरो कॉन्ट्रीब्यूट करे रहिया हूंदा आहियूं न पंहिंजी उन एक्टिविटीज़ में असां तमामु शयुनि खे इग्नोर करे रहिया हूंदा आहियूं। उन्हनि खे जेकॾहिं थोरो असां सही अंदाज़ में ॾिसूं त असांजी कॉन्ट्रीब्यूशन ॾाढे सुठे अंदाज़ में जुड़ी सघे थी। अच्छा नाज़रीन, हिन अज़मत रमज़ान प्रोग्राम सां भरपूर सहकार जेको मौजूदु आहे, हीअ ट्रांसमिशन जॾहिं अव्हां ताईं लाइव पहुचे थी त यकीनन कुझु सहकार हूंदा आहिनि जंहिंजे ज़रिए हीअ ट्रांसमिशन अव्हां ताईं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पहुची रही हूंदी आहे। मां ॿुधाईंदी हलां त अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो ऐं नेल्सन पेंट्स जो चवणु आहे रंग ज़िंदगी जो। सो तमामु ज़िंदगी जा रंग यकीनन हसीन थियनि था ऐं हर माण्हू चाहींदो आहे त बजट फ्रेंडली हुजे ऐं असां पंहिंजे घर खे ॾाढो ख़ूबसूरत सजायूं। त नेल्सन पेंट हिन में अव्हां जो साथ ॾिए थो। अव्हां घटि पेंट जे मिक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघंदा आहियो ऐं पंहिंजे घर खे अव्हां ख़ूबसूरत बणाए सघंदा आहियो। उन सां गॾोगॾु जनाब मां तव्हांखे ॿुधाईंदी हलंदुमि त वाइटल टी जो भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल पीओ, ज़िंदगी जियो ऐं यकीनन हिकिड़े चांहि जे कप जी पाण सभिनीनि खे नीड हूंदी आहे। जॾहिं पाण रोज़ो इफ़्तार कंदा आहियूं या जंहिं वक़्तु पाण सहरी करे रहिया हूंदा आहियूं त हिकु कप चांहि जी पाण सभिनीनि खे नीड ज़रूरु पवंदी आहे। सो वाइटल टी यस इट्स अ गुड ऑप्शन। नाज़रीन, पाण अॻियां वधूं था प्रोग्राम जी तरफ़ ऐं मां घणो वक़्तु कोन वठंदसि। अॼु माशाअल्लाह सां इलाही सुठो पैनल मुंहिंजे अॻियां मौजूदु आहे, इलाही सुठा महिमान मुंहिंजे अॻियां मौजूदु आहिनि। सो मां घणो वक़्तु न वठंदे हिकिड़ो क़दम अॻियां वधाईंदी हलंदसि पंहिंजी ट्रांसमिशन जी तरफ़ ऐं तव्हांजे अॻियां तारीफ़ पेश कंदसि जेके आयल मुंहिंजा
मुअज़्ज़िज़ मेहमान मुझे अॼु हिन प्रोग्राम अज़मत रमज़ान में तशरीफ़ फरमा आहिनि। जनाब पहिरीं सीट ते पाण अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब मौजूद आहिनि। दिल जी गहराई सां तव्हांखे मां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम। अज़मत रमज़ान में अल्लामा साहब तव्हांखे भलीकार चऊं था। उन खां अलावा जी असांजे प्रोग्राम में ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में नातिया कलाम पेश कंदा आहिनि। ॾाढा सुठा पाण शाइर आहिनि। संदन वालिद जी जेका हस्ती हुई हिन धरती ते माशाअल्लाह सां तमामु नात ख़्वाननि जे लाइ मां हमेशह चवंदी आहियां त हिकु गिफ्ट जी तरह उन्हनि जी हस्ती असांजे साम्हूं ज़रूरु रही आहे। जनाब मां ॻाल्हि करे रही आहियां नाले मिठो मैसर साहिब जिन जी पाण असांजे प्रोग्राम में तशरीफ़ फरमा आहिनि। अव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। अव्हांखे ॾिसी ॾाढी ख़ुशी थी आहे माशाअल्लाह। इंशाअल्लाह प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुचंदो। अच्छा जी, उन खां पोइ असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत आवाज़ जा मालिक आहिनि पाण सचल मंगी। अदा खे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। जॾहिं जॾहिं बि असांजे प्रोग्राम में पाण शामिलु रहंदा आहिनि, उहो रमज़ान जो प्रोग्राम हुजे या उन खां हटी करे जॾहिं बि मेहरान टेलीविज़न नेटवर्क जी स्क्रीन ते पाण जनाब हूंदा आहिनि त पंहिंजे आवाज़ सां यकीनन पूरी सिंध में ॼाता ऐं सुञाता वञनि था। उन खां अलावा जी अॼु उहे पर्सन मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि जिन जो साथ हमेशह पूरे रमज़ान में असां सां रहंदो आहे। ऐं मां सम्झां थी त जेतिरा रमज़ान बि मुंहिंजा मेहरान टेलीविज़न ते गुज़रिया आहिनि त अदा खे हमेशह ॾिठो आहे ऐं ॾाढो ख़ूबसूरत संदन आवाज़ आहे। पूरी सिंध में ॼाता ऐं सुञाता वञनि था। हाफ़िज़ गुलाम क़ादिर अदा खे भलीकार चऊं था दिलि जी गहराई सां। अस्सलाम वालेकुम। ऐं गॾोगॾु असां सां गॾु सईदा आलम बि मौजूदु आहे ऐं सईदा आलम जो नो डाउट आवाज़ु ॾाढो सुठो आहे। ॿिन्हिनि खे दिलि जी गहराई सां मां अज़मत रमज़ान में भलीकार चवां थी। अच्छा जी, मां चाहींदसि त अॼु जे प्रोग्राम जी शुरूआति अल्लामा साहब खां करायूं ऐं अल्लामा साहब तिलावत क़ुरान करीम सां जेकॾहिं शुरूआति थींदी त ॾाढी सुठी रहंदी। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا أعطيناك الكوثر فصل لربك وانحر إن شانئك هو الأبتر آمنت بالله صدق الله مولانا العظيم आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। माशाअल्लाह सां ॾाढी ख़ूबसूरत अंदाज़ में प्रोग्राम जी शुरूआति थी आहे। नाले मिठो मैसर साहब जनाब असांजे प्रोग्राम में पाण तशरीफ़ फरमा आहिनि। मां चाहींदमि त हमद बारी ताला अव्हां जे आवाज़ में हुजे। जी बिस्मिल्लाह करे अव्हां। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोहताज न कर मुंहिंजा खुदा हिन दुनिया में इंसाननि जो जॾहिं तूं सखी त ॿियो काॾे वञा तूं बाझ भरियो रब बाननि जो मोहताज न कर मुंहिंजा खुदा हिन दुनिया में इंसाननि जो कहिड़ी आहे कमी तुंहिंजी रहमत में ॾींदे हधणी जो जाश घुरे ॾींदे हधणी जो जाश घुरे सुबहान अल्लाह पियो तु न को गंजवाल तुंहिंजे गंज खाननि जो
मोहताज न कर ऐ मुंहिंजा ख़ुदा हिन दुनिया में इंसाननि जो। तूं ग़रीब अगर बादशाह करी त बि मुंहिंजा मिठा इहो थी थो सघे। तूं ग़रीब अगर बादशाह करी त बि मुंहिंजा मिठा इहो थी थो सघे। को न कुछे तुझिया मर्ज़ी जे साथ फुरी सुल्ताननि जो। मोहताज न कर ऐ मुंहिंजा ख़ुदा हिन दुनिया में इंसाननि जो। तूं आहीं नगी नंग तोते आ अमलनि जी धरावत कान्हे का। तूं आहीं नगी नंग तोते आ अमलनि जी धरावत कान्हे का। साईं अमलनि जी धरावत कान्हे का। इहो ख़ाली हथें थई ग़ुलाम नबी तूं मालिक ख़ैर ख़ज़ाननि जो। मोहताज न कर ऐ मुंहिंजा ख़ुदा हिन दुनिया में इंसाननि जो। जॾहिं तूं सखी त ॿियो काॾे वञा तूं बाझ भरियो रब बाननि जो। बाज़ भरियो रब बाननि जो। असां वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़। अज़मत रमज़ान में वक़्तु साहीअ जो थी वियो आहे। नाज़रीन भरपूर सहकार। अज़मत रमज़ान सां मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो ऐं गॾोगॾु सहकार मौजूदु आहे वाइटल टी जो। वाइटल पीओ ज़िंदगी जो। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर अज़मत रमज़ान में भलीकार चवंदा अहिड़ो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ पाण वापसि अची चुका आहियूं। हीउ जेको अज़मत रमज़ान जो समाउ हूंदो आहे ऐं हिते वेही जॾहिं डिस्कस कंदा आहियूं त सच में मूंखे त कोन ख़बर पवंदी आहे त रोज़ो कीअं गुज़री वञे थो। रोज़ो इन ज़िक्र में ऐं इन नॉलेज खे वधाइण में माशाअल्लाह सां ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में गुज़री रहियो हूंदो आहे। मां अव्हांखे ॿुधाईंदी हलां त अज़मत रमज़ान सां सहकार नेल्सन पेंट्स जो मौजूदु आहे ऐं गॾोगॾु वाइटल टी जो सहकार मौजूदु आहे। अलामा ताहिरुल ताहिरी साहब जनाब मुंहिंजे प्रोग्राम में तशरीफ़ फरमा आहिनि। अलामा साहब काफ़ी शयुनि खे माशाअल्लाह ॿिनि ॾींहंनि में सुठे अंदाज़ में ख़ूबसूरत अंदाज़ में डिस्कस कयो आहे ऐं इहो डिस्कशन ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो आहे। मां काफ़ी शयूं ॾिसंदी आहियां ऐं काफ़ी ऑर्गेनाइज़ेशन सां कमु कंदी आहियां, किथे लीडिंग पार्ट बि मां प्ले कंदी आहियां। मां ॾिसंदी आहियां त असां पंहिंजे उन कम में चवंदा आहियूं न त जंगल में मोर नाचा किसने देखा, उहे सभु शयूं तमामु असांजे सोशल अकाउंट्स ते त अची वेंदियूं आहिनि, पर असां इज़त नफ़्स बि किथे न किथे मजरू करे रहिया हूंदा आहियूं। ऐं मतिलबु पर्सनली बि मूंखे इहा सोच थींदी आहे त असां जेकॾहिं लिकाए कुझु करे रहिया हूंदा आहियूं त उनजो शायदि जेको सवाबु हूंदो आहे ख़रबनि में हूंदो आहे, पर जेको ॾेखारे ॾेई रहिया हूंदा आहियूं थी सघे थो त 10% सम हाउ मोर देन 10% उनजो असांखे सवाबु मिली रहियो हुजे। मां चाहींदसि त तव्हां पंहिंजी ख़ूबसूरत गुफ़्तगू में इन शइ खे थोरो वाज़े कजो त असां हीअ जेके तमामु भलाई जा कमु करे रहिया हूंदा आहियूं, वॉट एवर फंड किथां बि अचे थो उनखे बाद में मां डिस्कस करणु चाहींदमि अव्हां सां ज़रूरु, पर हिन कम खे कीअं करणु खपे? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद। इन में को बि शक कोन्हे अल्लाह तबारक व तआला जे दीन इस्लाम सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तालीमात असांखे इहो ॿुधायो आहे त इंसान जॾहिं बि का शइ ख़र्च करे थो अल्लाह जी राह में या अल्लाह तबारक व तआला जी इबादत करे थो या को बि सुठो ऐं सुहिणो अमल करे थो
ऐं जंहिंमें मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह तबारक व ताला जी रज़ा हासिलु करणु आहे, त उन में जेतिरो ख़िफ़ा हूंदो, जेतिरी पोशीदगी हूंदी ऐं जेतिरो इख़लास हूंदो, जेतिरो ख़ुलूस नीयत सां कंदो, सिदक़े दिलि सां कंदो ऐं माण्हुनि खां लिकाए कंदो, अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में उन जी क़बूलियत ओतिरी जल्दी थींदी ऐं उन जो अजर ऐं सवाबु तमामु घणो थींदो। जीअं असां गुज़िरियल ॾींहंनि में बि इहो डिस्कस कयोसीं त इन जो छा, इन जी वजह छा आहे त ॿिया जेके बि अमल आहिनि उन्हनि जो सवाबु अल्लाह तबारक व ताला अहादीस तय्यबात में सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ुबान अक़दस मां उहो तादाद मुअय्यन ऐं मुक़ररु फरमायो आहे। नमाज हुजे या ज़कात हुजे, सदको ख़ैरात हुजे, जेके बि नेक अमल आहिनि, पर रोज़े जे अजर खे अल्लाह तबारक व ताला इन जे करे ई पोशीदा रखियो आहे त ही इबादत सभिनी अमलनि खां वधीक पोशीदा आहे, सभिनी अमालनि खां वधीक ही ॻुझ ऐं राज़ में आहे। इन जे करे हिन जो अजर ऐं सवाब बि अॼु ताईं राज़ में आहे, कंहिंखे ख़बर कोन्हे त हिकिड़े रोज़े जो अजर ऐं सवाब केतिरो हूंदो आहे। अल्लाह तबारक व ताला इन खे पोशीदा रखियो आहे ऐं असांखे तॾहिं इहो ई प्रैक्टिस, असां इन प्रैक्टिस मां गुज़रूं पिया। अल्लाह तबारक व ताला गुज़ारे पियो त बाने जो जेको बि अमल हुजे उहो पोशीदगी में हुजे, ख़िफ़ा में हुजे ऐं पर्दे में हुजे। ऐं ख़ासि तौर ते माह सियाम, माह रमज़ानुल मुबारक में जॾहिं असां ग़रीब मुस्लमाननि जी मदद कयूं था, दोस्तनि जी मदद कयूं था, मिटनि माइटनि जी मदद कयूं था, इहा फितरती ॻाल्हि आहे त असां इंसान आहियूं ऐं असांजो नफ़्स चाहींदो आहे त असांजी तारीफ़ थिए ऐं माण्हू असांखे ॾिसनि ऐं जेको असां मदद कईसीं असांजी उन जे मथां तारीफ़ थिए ऐं माण्हुनि में इहा ॻाल्हि फैलिजे। पर अल्लाह तबारक व ताला ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इन ॻाल्हि खां मना फ़रमायो आहे त तव्हां जॾहिं बि का शइ कंहिंखे ॾियो था बिल्कुलु ख़िफ़ा में ॾियो ऐं जीअं कल्ह बि अर्ज़ु कयोसीं, हिकिड़ो हथु ॾिए त ॿिए हथ खे ख़बर न पवे। ऐं इन में ई इंसान जी भलाई आहे ऐं इन में ई इंसान जी इज़त आहे। अगर इंसान उनखे इज़हार करे थो, ज़ाहिर करे थो, उहा तारीफ़ त थी वेंदी, उहा शोहरत त मिली वेंदी, लेकिन उहो अजर जेको आहे उहो ज़ीरो लेवल ते हली वेंदो, उनखे अजर मां को बि फ़ाइदो हासिल कोन्हे। सही। अच्छा अलामा साहब, इहा बि शइ मुंहिंजे माइंड में किथे न किथे इहो सवाल बि जनरेट थिए पियो त असां ॾिसो फंड त अची वेंदो आहे, पर ख़बर न हूंदी आहे त उहो फंड आया, उहो पैसो हिलाल जो आहे या किथां अचे थो, उहा अर्निंग किथां अचे थी। असां ठीकु आहे, पाण वटि पंहिंजे अकाउंट में त सेव करे वठंदा आहियूं या चंद घराणनि खे कुझु राशन पाणी उहो उन तादाद में वञी रहियो हूंदो आहे जेका उन्हनि जी नीड हूंदी आहे, और समाओ सां उन नीड खां घटि बि ठीकु आहे पहुचाए रहिया हूंदा आहियूं। पर इनखे करेक्ट केरु कंदो त असां जेको बि फंड पाण वटि जमा कयूं पिया त आया इहो हिलाल जे पैसनि मां आहे या इन ते बहस हुजणु खपे, इन ते ॻाल्हाइणु खपे, न ॻाल्हाइणु खपे? मां इल्म में घटि आहियां, मां पंहिंजी नॉलेज लाइ अव्हां खां इहो सवाल करे रही आहियां। ॾिसो, हिन में सभ खां पहिरीं त असांखे इहो ॾिसणु खपे त उहो जेको फंड आहे अगरि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुहताज ऐं ग़रीब मिसकीन ऐं यतीमनि जे लाइ आहे त उन में असां कंहिंखे वञी ईअं नथा चई सघूं बाबा तूं जेको हीउ कमायो आहे किथां कमायो आहे। हा, अगरि बिलफर्ज़ असांखे कंहिं सोर्स मंझां इहा ख़बर पइजी वञे त इन जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको कारोबार आहे उहो हराम ते मबनी आहे ऐं पैसो हिन जी जेका अर्निंग अचे थी उहा हराम तरीक़े सां अचे पई, पोइ त उन खां वठणु सही कोन्हे, जाइज़ कोन्हे, छो जो मुकमल हराम जो पैसो आहे। हा, अलबत्ता अगरि उन जो हलाल बि हले थो कारोबार, हलाल तरीक़े सां बि अर्निंग अचे थी ऐं हराम तरीक़े सां बि अचे थी, हाणे इहो थी वियो मिक्स। इनखे इस्लाम में चइबो आहे, फ़िक़ह में चइबो आहे उहो पैसो जंहिंखे मशकूक जो लफ़्ज़ ॾिनो वेंदो आहे, यानी मशकूक, इन में शक पइजी वियो छो जो मिक्स थी वियो आहे हलाल ऐं हराम। हाणे उहो माण्हू अगरि ख़ैर ख़्वाही जे लाइ पैसो ॾिए थो, ग़रीबनि जे लाइ पैसो ॾिए थो त उहो असांजो कोन्हे, उहो ग़रीबनि जो आहे ऐं उहो पैसो ग़रीबनि जे लाइ जाइज़ आहे, उहो इस्तेमालु करे सघनि था, उन मां खाई पी सघनि था। अलबत्ता जेके उन फर्म में पैसे ते कमु कनि था ऐं मज़दूरी ते कमु कनि था उन्हनि जे लाइ इहो जाइज़ कोन्हे त असां उन हराम या मशकूक मंझां उन्हनि जी सपोर्ट कयूं। उहो जेको बि पैसो आहे उहो सभु उन्हनि ग़रीबनि ऐं मुहताजनि ऐं यतीमनि ॾे वञे ऐं जेको बिल्कुलु ख़ालिसतन हलाल वारे तरीक़े सां अचे पियो उन में जेके फर्म जा जेके अफ़राद आहिनि
उन्हनि जी ज़रूरियात पूरी करे। ठीकु आहे माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां तमामु शयुनि ते नज़रसानी कई आहे। असां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधंदासीं, हिकु क़दम अॻियां वधाईंदे ऐं गुज़ारिश कंदमि सचल मंगी असांजा भाउ मौजूदु आहिनि, अव्हां खां नातिया कलाम असां ॿुधाइणु चाहींदासीं। अव्हां बिस्मिल्लाह करियो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजा साईं तुंहिंजे ज़ुल्फ़नि जो बि रंग कारो आ, मुंहिंजा साईं तुंहिंजे ज़ुल्फ़नि जो बि रंग कारो आ। सारे क़ुरआन जे हरफ़नि, सारे क़ुरआन जे हरफ़नि जो बि रंग कारो आ, मुंहिंजा साईं तुंहिंजे ज़ुल्फ़नि जो बि रंग कारो आ। खयों रब रात जो कसम तुंहिंजे कुॾड़नि जे करे, खयों रब रात जो कसम तुंहिंजे कुॾड़नि जे करे, आका उन रात जे पहरनि जो बि रंग कारो आ, सुहिणा उन रात जे पहरनि जो बि रंग कारो आ। सारे क़ुरआन जे हरफ़नि जो बि रंग कारो आ, मुंहिंजा साईं तुंहिंजे ज़ुल्फ़नि जो बि रंग कारो आ। तूर सीना खे तजल्ली साड़े सियाह कयो, तूर सीना खे तजल्ली साड़े सियाह कयो, आका अञा तूर जे पत्थरनि जो बि रंग कारो आ, सुहिणा अञा तूर जे पत्थरनि जो बि रंग कारो आ। सारे क़ुरआन जे हरफ़नि जो बि रंग कारो आ, मुंहिंजा साईं तुंहिंजे ज़ुल्फ़नि जो बि रंग कारो आ। सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह सां ॾाढो ख़ूबसूरत तव्हांजो आवाज़ु आहे, ॾाढे सुहिणे अंदाज़ में अव्हां निभायो आहे सचल भाउ, ऐं थैंक यू सो मच तव्हां पंहिंजे बिज़ी स्कैजुअल मां असांखे टाइम ॾिनो। तव्हां महिमान बणिजा नेल्सन पेंट्स जा, ऐं सचल भाउ खां असांखे इन्हनि खां पोइ असांखे ॿिया हिकिड़ा वेटिंग में असांजा महिमान आहिनि उहे जॉइन कंदा। वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, असां ब्रेक जी तरफ़ वधंदासीं। नेल्सन पेंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में, ऐं सहकार मौजूदु आहे वाइटल टी जो। वाइटल पीओ ज़िंदगी जियो, ॾिसंदा रहो अज़मत रमज़ान। व्यूवर्स, असां सभिनीनि खे ॿीहर भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में, जंहिंसां भरपूर सहकार नेल्सन पेंट्स जो मौजूदु आहे, ऐं गॾो गॾु वाइटल टी ठाहिण वारनि जो बि सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां। हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे वकार अब्बासी, ऐं नो डाउट वकार जो आवाज़ बि ॾाढो सुठो आहे, अदा खे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, अज़मत रमज़ान में तव्हांखे ॿीहर भलीकार चऊं था। माशाल्लाह सां हिन रमज़ान में सेकेंड टाइम तव्हांजी अपीयरेंस आहे, ऐं जॾहिं बि नो डाउट प्रोग्राम में अपीयर थियो था, कहिड़ो बि प्रोग्राम हुजे त ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में उहो प्रोग्राम असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुचे थो। अच्छा जी, असां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। पाण जनाब हाफ़िज़ ग़ुलाम क़ादिर ओठो साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। मां चाहींदसि त उहा नातिया कलाम पेश करियो।
सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। असां साइयां लोग फकीर जो हैं, साइयां लोग फकीर जो हैं, तुहाडे नाल रलूं औकात किथां, तुहाडे हथ शाही साडे हथ कासा, हो तुहाडी जात किथां साडी जात किथां। सोना जल्दी कर असां घर वंजणे, साडे हिस्से दी खैरात किथां। असां जफर पखी वास जो हैं, हिक रात किथां ॿी रात किथां। है सब दर्द खोल बावनी, दिल बर जे सामहूं राड़ियूं कबियूं तरोज़े अतगर जे सामहूं। है समझी सफा पराओ, पगजन छड़े दिनो छा थियो भला जे नातो, नढड़न वडन छिनो। रोइण अखियुनि जो ज़ियान आ, बेक़दर जे सामहूं राड़ियूं कवियूं तरोज़े अतगर जे सामहूं। है दुनिया में खोड़ माण्हू, दुश्मन खणी अथम या रसूल अल्लाह। दुनिया में खोड़ माण्हू, दुश्मन खणी अथम निधण को तमा बुनाया, आखिर धणी अथम
है सॾ पुग चंदा ज़रूर ही सरवर जे साम्हूं राड़ियूं कबियूं त रोज़े अतगर जे साम्हूं है दामन हथ में आहे हिकड़े हुज़ूर जी मिलंदी जितां महेसर माफ़ी क़ुसूर जी ग़ुलामे नबी आसाइल गोहर जे साम्हूं राड़ियूं कबियूं त रोज़े अतगर जे साम्हूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह जी, माशाल्लाह। अच्छा अल्लामा साहब, डिस्कशन मां हितां ई वधाइणु चाहींदमि न। ॾाढो ख़ूबसूरत कलाम हाजी ग़ुलाम नबी मैसर साहिब जिन जो। अल्लाह साईं जॾहिं ॾींदो आहे न त उहो पचारींदो कोन आहे, इंसानु ॾींदो आहे त किथे न किथे उहो पचारींदो आहे, इंसान जी फितरत आहे। पंहिंजा बि छॾे ॾींदा आहिनि, पर उहो रब जी ज़ात हूंदी आहे जेका हमेशह गॾु हूंदी आहे। मां थोरो पुछणु चाहींदमि अव्हां खां त उहे इंसान उहे ॿार जेके यतीम हूंदा आहिनि, यकीनन मां सम्झंदी आहियां इन शइ खे मां ॾाढो क़रीबी ॾिठो आहे त उन्हनि खे उहो जेको पार्ट रहिजी वेंदो आहे न तरबियत जो या शफ़क़त जो या उहो प्यार जो, पोलाइटनेस जो, काइंडनेस जो, किथे न किथे ज़िंदगी में उहा शइ ॾाढी तंग कंदी आहे उन्हनि खे। ऐं सिर्फ़ु इहो मां नथी चवां, दुनिया जा साइकोलॉजिस्ट इन ॻाल्हि खे बि प्रूव कनि था पंहिंजी थियोरीज़ जे ज़रिए त उन्हनि खे उहा शइ किथे न किथे तंग कंदी रहंदी आहे। पोइ क्रिमिनल्स बि ईअं वधंदा आहिनि, दुनिया में क्राइम्स बि ईअं थींदा आहिनि ऐं तमामु घणा वाक़ियात इन तरह जा साम्हूं अचनि था। असां जेकॾहिं हिकिड़ी पीसफुल सोसाइटी चाहियूं था त पोइ हर पर्सन खे उन पर्सन सां कीअं हलणु खपे जंहिंखे वाक़ई में उन शफ़क़त जी बि ज़रूरत हूंदी आहे, उन काइंडनेस जी ज़रूरत हूंदी आहे, उन सॉफ्टनेस जी बि ज़रूरत हूंदी आहे। दीन इस्लाम हिकिड़ो जामे दीन आहे। इन में जिथे अल्लाह तबारक व तआला असांखे इबादात जा अहकामात अता फ़रमाया, उते असांजी सोसाइटी में, असांजे मुआशरे में, असांजे रहण सहण में, असांजे कमाइण में, ख़र्च करण में जेके बि पहलू आहिनि उन्हनि सभिनी खे दीन इस्लाम बयानु करे थो। ख़ासि तौर ते उहे अबोझ माण्हू, उहे कमज़ोर माण्हू जिन खे सहारे जी ज़रूरत हूंदी आहे, सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन सां सुठे वर्ताव करण जी ख़ासि तरग़ीब ॾिनी आहे। ऐं प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा केतिरा फ़रामीन मौजूदु आहिनि जेके इन ॻाल्हि ते दलालत कनि था त जेको यतीम शख़्स आहे, यतीम ॿार आहे, उन सां बिल्कुलु हल्के लेवल जो जेको सहकार आहे, बिल्कुलु हल्के लेवल जो, एतिरे क़दुरु जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन कैफ़ियत खे, उन जज़्बे खे बयानु फ़रमायो त सिर्फ़ु उन सां हिकिड़ो ॾाहप जो हिकिड़ो रिश्तो क़ाइमु कयईं ऐं सिर्फ़ु उन जे मथे ते हथु घुमायईं, शफ़क़त जो सिर्फ़ु हथु फेरियईं, यानी वधीक हिकिड़ो उनखे फाइनेंशियली एतबार सां सपोर्ट कोन कयईं। उन वटि अख़्तियार कोन्हे, उन वटि एतिरो माल ऐं दौलत कोन्हे, सिर्फ़ु उन शफ़क़त जो सिर्फ़ु हथु रखियो आहे उन जे मथां त अल्लाह तबारक व तआला उनखे एतिरो अजर ऐं सवाब अता फ़रमाए थो। हुन जे मथे ते जेतिरा वार आहिनि अल्लाह ताला एतिरा उन जे नाम अमाल में अजर ऐं सवाब दाख़िल फ़रमाए थो। हिकिड़ो नंढिड़ो अमल जेको सिर्फ़ु शफ़क़त ते दलालत करे थो, उन जो एतिरो वॾो अजर ऐं सवाब आहे त जेको फाइनेंशियली तौर ते माली एतबार सां जेको सहकार करे थो ग़रीबनि सां, यतीमनि सां, मिसकीननि सां, अल्लाह तबारक व तआला खे कहिड़ो पसंदि हूंदो। तिरमिज़ी शरीफ़ जी हदीस अल्लाह तबारक व तआला हदीस क़ुदसी आहे फ़रमायो अस्सख़ियो क़रीब मिन अल्लाह, जेको अल्लाह तबारक व तआला जे बाननि सां लेन देन जो मुज़ाहिरो करे थो, सखावत करे थो, उन्हनि ते ख़र्च करे थो, उहो उन जो अजर छा आहे, क़रीब मिन अल्लाह, उहो अल्लाह ताला जे वेझो थी वञे थो। व क़रीब मिन अन्नास, ऐं माण्हुनि जे बि वेझो थी वञे थो, उन माण्हुनि जे दिलनि में उन्हनि जी मुहबत पैदा थी वञे थी। व क़रीब मिनल जन्नत,
ऐं अल्लाह तबारक व तआला उनखे जन्नत जे बि वेझो फरमाए छॾे थो। व बईदुम मिनन नार, ऐं अल्लाह ताला उनखे दोज़ख खां परे करे छॾे थो। सुभान अल्लाह। वल बखीलो, ऐं उहो बखील शख़्स हूंदे सूंदे बि पैसा ख़र्च न करे, माल ऐं दौलत ख़र्च न करे, उन्हनि खे जमा करे रखे। क़ुरान मजीद में मुख़्तलिफ़ मक़ामात ते उनजी मुज़म्मत पिणु आई आहे, पर सिर्फ़ु हिन हदीस ते जेके टे जुमिला उहे अर्ज़ु कंदो हलां। वल बखीलो बईदुम मिनल्लाह, ऐं उहो जेको माल खे गॾु करे रखे थो, ख़र्च नथो करे, उहो ईअं आहे यानी अल्लाह तबारक व तआला खां परे, अल्लाह ताला खां दूर। व बईदुम मिनल जन्नत, ऐं जन्नत खां बि परे। व बईदुम मिनन नास, ऐं माण्हुनि खां बि परे। माण्हू उनखे सुठो कोन सम्झंदा, माण्हुनि जे दिलनि में उनजी मुहबत क़ाइमु कोन थींदी, पैदा कोन थींदी। व क़रीबुम मिनन नार, ऐं दोज़ख जे उहो शख़्स वेझो थी वञे थो, जंहिंखे अल्लाह तबारक व तआला माल ऐं दौलत ॾिनी आहे, उनजे बावजूद पंहिंजनि बचनि ते ख़र्च न करे, पंहिंजी ज़ात ते ख़र्च न करे, पंहिंजे पाड़े में, पंहिंजे ख़ानदान में उहे अफ़राद जेके मुस्तहिक़ आहिनि उन्हनि जे मथां पैसो ख़र्च न करे, उहा दौलत जेका अल्लाह तबारक व तआला जी ॾिनल आहे, त उहो शख़्स अल्लाह ताला जे अज़ाब जो मुस्तहिक़ बणिजी वञे थो। मां त इहा दुआ घुरंदुसि अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे अहिड़े बुरे अमल खां महफ़ूज़ फरमाए, ऐं असांखे जेतिरो अल्लाह तबारक व तआला ॾिनो आहे उन सरहंदीअ मुताबिक़, हैसियत मुताबिक़, इस्तिताअत मुताबिक़ ग़रीबनि ते ख़र्च करण जी, पंहिंजे घर वारनि ते ख़र्च करण जी, पंहिंजी ज़ात ते ख़र्च करण जी अल्लाह तबारक व तआला तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन जी, आमीन आमीन। ॾाढी सुहिणी अंदाज़ में, ॾाढो सुहिणे गुफ़्तार ज़रिए अलम साहब ॾाढो पोलाइटली, लाइटली हर सुवाल जो आंसर ॾींदा आहिनि। ऐं मां चाहींदसि त हिन ट्रांसमिशन खे अॻियां वधायूं असां, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो, ऐं गॾोगॾु सहकार मौजूदु आहे वाइटल टी जो। ऐं ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवणु चाहींदमि अज़मत रमज़ान में। ऐं अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगीअ जो, ऐं अज़मत रमज़ान सां गॾोगॾु सहकार मौजूदु आहे वाइटल टी जो। वाइटल पियो ज़िंदगी जियो। मां बिल्कुलु घणो टाइम न वठंदमि। सईदा आलम असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे। सईदा, मां चाहींदसि त नातिया कलाम मां पेश करियो। नबी ना सल्ले अला मुहम्मद, सल्ले अला शफीअना, सल्ले अला मुहम्मद। हम भी मदीने जाएंगे, आज नहीं तो कल सही, आका हमें बुलाएंगे। आज नहीं तो कल सही, सल्ले अला करीमना, सल्ले अला मुहम्मदिन। मैनू शौक मदीने जावण दा, मेरे दिल विच हसरत होर नहीं। मैनू शौक मदीने जावण दा, मेरे दिल विच हसरत होर नहीं। इको तांग मदीने जावण दी, मेरे दिल विच हसरत होर नहीं। मैनू शौक मदीने जावण दा, मेरे दिल विच हसरत होर नहीं। मेरा रूप भी नहीं, मेरा रंग भी
मैनू यार मनाण दा ढंग भी नहीं, मेरा रूप भी नहीं, मेरा रंग भी नहीं, मैनू यार मनाण दा ढंग भी नहीं, मेरा इश्क भी रूमी वर्गा नहीं, मेरा इश्क भी रूमी वर्गा नहीं, मेरी जामी वर्गी टोर नहीं, मैनू शौक मदीने जावण दा, मेरे दिल विच हसरत होर नहीं। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। अॻियां वधणु चाहींदासीं। अलामा ताहिरुल ताहिरी साहब पाण जनाब प्रोग्राम में तशरीफ़ फरमा आहिनि। अलामा साहब, मां पुछणु चाहींदसि त हाणे त असां बेंगलोर सिस्टम में जेको आहे न ॾाढो आराम सां एडजस्ट थी विया आहियूं। असांखे पाड़े वारे जी ख़बर कोन पवंदी आहे त आया हुननि जो छा मामिलो आहे, छा नीड्स आहिनि। पर नंढपण में जॾहिं पंहिंजे सिलेबस में पढ़ंदा हुआसीं त जॾहिं तव्हां कुझु खाओ था ऐं पाड़े में न था ॾियो त उनजी ख़ुशबू बि उते न वञणु खपे, या तव्हां वॉट एवर जेको बि तव्हां घर में खाओ था उहे पील्स उहो जेको बि एक्स्ट्रा जेके बि शयूं बचनि थियूं ॿाहिरि तव्हां इन अंदाज़ में न रखो त उहो पाड़े जो ॿारु अचे ॾिसे। पर हाणे सॼो सिस्टम असांजो चेंज थी वियो आहे। मां चाहींदसि त अहादीस जी रोशनी में ऐं क़ुरान जी रोशनी में तव्हां थोरो बयानु फरमायो त पाड़ेसरनि जा छा हक़ आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सहाबा किराम फरमाइनि था त हिकिड़े भेरे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाड़ेसिरनि जा हक़ ॿुधाईंदे इरशाद फरमाइनि पिया ऐं असां ॿुधंदा वियासीं, पाड़ेसिरनि जा हक़ ॿुधंदा वियासीं ऐं असांखे ईअं फील थियो, ईअं महसूसु थियणु लॻो त साईं जन असांखे ईअं न फरमाइनि त तव्हांजो जेको माल ऐं दौलत आहे इन में बि तव्हांजे पाड़ेसिरनि जो अधु हिसो मौजूदु आहे, एतिरे क़दुरु। ऐं जॾहिं मुहाजिरीन पंहिंजे घरनि खे छॾे हिजरत करे मके शरीफ़ खां मदीने शरीफ़ आया त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सभिनी सहाबा किराम खे उथी बीहारियो ऐं पाण में भाकुर पारायो ऐं फरमायूं ही अॼु खां पोइ ही तुंहिंजो भाउ आहे, ही तुंहिंजो भाउ आहे, ही तुंहिंजो भाउ आहे। कंहिं वटि अगरि ॿ शयूं हुयूं त उन हिकिड़ी शइ हुनखे ॾिनी, अगरि ॿ जानवर हुया त उन हिकिड़ो जानदार हुनखे ॾिनो। अहिड़े नमूने सां ॿ ॿकरियूं हुयूं त हिकिड़ी ॿकरी हुनखे ॾिनी। इहो सिल रहमी जो हिकिड़ो बाब आहे जेको सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मवाख़ात मदीना जी सूरत में असांजे साम्हूं ज़ाहिर फरमायो। फ़ुक़हा किराम इन ॻाल्हि जी वज़ाहत फरमाईंदे अहादीस तय्यबात जी रोशनी में फरमाइनि था त जेको शख़्स जिते घरु आहे, बंगलो आहे या कहिड़ो बि घरु आहे, अल्लाह तबारक व तआला उनखे ॾिनो आहे, साॼे पासे 40 घर, वरी खाॿे पासे 40 घर, साम्हूं वारे पासे 40 घर ऐं वरी पुठियां बैक साइड ते जेके 40 घर आहिनि, इहे सॼे जो सॼो उनजो पाड़ो आहे। इन ई करे दीन इस्लाम, हाणे जीअं अवां फरमायो त बेंगलो सिस्टम आहे, असां ख़बर कोन थी पए पाड़े में केरु थो रहे, केरु अचे थो, केरु वञे थो। असांखे तॾहिं हुकुम ॾिनो वियो आहे त जेके मर्द आहिनि या जेके ॿारड़ा आहिनि उहे मस्जिद में वञी नमाज़ पढ़नि। मस्जिद में जॾहिं जमात सां नमाज़ पढ़ूं था त हिक ॿिए जी ख़बर पवे थी, हिक ॿिए जी सुञाणप थिए थी, असांजे पाड़े में केरु नओं शख़्स आयो आहे ऐं असांजे पाड़े में केरु बीमार थियो आहे, कहिड़ो बुज़ुर्ग असांजो पाड़े मां गुज़ारे वियो आहे, इहा सॼी ख़बर असांखे उन हिकिड़े जॻह ते यानी मस्जिद में जमात जी सूरत में ॾींहं ऐं राति में 5 भेरा जॾहिं हिक ॿिए खे ॾिसूं था, असांजी उन्हनि सां मुलाक़ात थिए थी, दुआ सलाम वधे थी, हिक ॿिए जा हाल अहवाल ओरियूं था। इहो तॾहिं त सिस्टम अल्लाह तबारक व तआला क़ाइमु फरमायो आहे बा जमात नमाज़ जो, ताकी पाड़े में जेके बि रहनि था उन्हनि जी ख़बरगिरी रखिजे, उन्हनि जी ख़बर इंसान खे हुअणु खपे। ऐं हदीस शरीफ़ में हिकिड़ी में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं इरशाद फरमायो, तॾहिं जॾहिं तव्हां पंहिंजो खाधो पचायो था, जीअं तव्हां फरमायो, तव्हां जॾहिं खाधो पचायो था त उन खाधे में, उन ॿोड़ में, उन भाॼीअ में तव्हां पाणी जी मिक़दार थोरी वधीक वधाए रखो त जीअं उहो खाधो, उहा भाॼी तव्हांजे पाड़े में बि पहुची सघे, तव्हां पाड़े वारनि खे बि
उहा ॾेई सघो ऐं उहे पाड़े वारा बि तव्हांजे खाधे में शरीक थी सघनि। त इन नमूने सां असांजे मथां लाज़िम ऐं मलज़ूम आहे त जिथे असां पंहिंजनि घर वारनि जे लाइ असां ताम पचायूं था, शयूं ख़रीद करियूं था, त असांजे पाड़े में जेके रहनि था असां उन्हनि जो बि ख़्यालु रखूं। ऐं इन जो बहितरीनु तरीक़ो ऐं हल इहो बि थी सघे थो त असांजा जेके नंढड़ा ॿारड़ा आहिनि, असां जेको बि घर में पचे थो, चाहे सादो हुजे या सुठो हुजे या बिल्कुलु आला ताम हुजे, असां कंहिं थांव में कंहिं बॉक्स में विझी पंहिंजे नंढड़े ॿार खे ॾियूं। उहो ॿारु खणी वञे पाड़े में ॾेई अचे, इन सां ॿार जी तरबियत बि थींदी, उनखे बि ख़बर पवंदी त असांजा जेके वालिदैन आहिनि उन्हनि जो इहो तरीक़ो रहियो आहे त पाड़े वारनि खे पंहिंजनि ख़ुशियुनि में ऐं पंहिंजनि ग़मनि में यादि रखनि था, ऐं इहो ई दीन इस्लाम जो तरीक़ो आहे। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह जी। अलामा साहब, तव्हांजी इजाज़त सां मां अॻियां वधणु चाहींदमि। वकार अब्बासी प्रोग्राम में शामिल आहे, त मां वकार अव्हांखे गुज़ारिश कयां थी अदा तव्हां नातिया कलाम पेश करियो। सल्ली अला नबीना सल्ली अला मुहम्मदिन सल्ली अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला सल्ले अला मुहम्मद सल्ले अला नबीना। ही मदीने जे सिक में मां जे सामने नात पेश कयां। हवा मदीने वञे त मुंहिंजे साईं खे मोजा सलाम चइजां। हवा मदीने वञे त मुंहिंजे साईं खे मोजा सलाम चइजां। पुॼी उते त अदब मझांस झुकाए बा एहतराम चइजां। हवा मदीने वञे त मुंहिंजे साईं खे मोजा सलाम चइजां। अल्लाह जो अल्लाह जो नाथ सबा तूं ही मुंहिंजो न्यापो मतां विसारी। जियां चवां पियो थो आऊं तूं बि, जियां चवां पियो आऊं तूं बि, इहे ख़ैर नाम चइजां। हवा मदीने वञे त मुंहिंजे साईं खे मोजा सलाम चइजां। चरियत खे चरियत खे संभालजे कीअं ही मुंहिंजे बस खां बहार आहे। सफ़ा आहे बे सब्र ऐं मूंखे, सफ़ा आहे बे सब्र ऐं मूंखे, कयो तंग दिल तमाम चइजां। हवा मदीने वञे त मुंहिंजे साईं खे मोजा सलाम चइजां। करार नाहे
दर्शन उदास खे सवाए दर्शन उदास खे अचे किथे थो आराम चइजां हवा मदीने वञी त मुंहिंजे साईं खे मुंहिंजा सलाम चइजां नज़ार सरजो नज़ार सरजो नमियो वसीलो सदा इश्क में सिकां पियो थो ओ मुंहिंजा साईं घुराए मूंखे ओ मुंहिंजा साईं घुराए मूंखे चयो आ ॻाल्हि बि ग़ुलाम चइजां हवा मदीने वञी त मुंहिंजे साईं खे मुंहिंजा सलाम चइजां सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह माशाअल्लाह वक्त थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो ऐं गॾो गॾु सहकार मौजूदु आहे वाइटल टी जो वाइटल पीओ ज़िंदगी जो ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चऊं था अज़मत रमज़ान में नंढड़ी साहीअ खां पोइ ऐं अज़मत रमज़ान में नेल्सन पेंट्स जो साथ मौजूदु आहे ऐं वाइटल टी जो बि साथ मौजूदु आहे जंहिंजे साथ सां ई ट्रांसमिशन ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां ताईं पहुची रही आहे अच्छा जी अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिबु अव्हां जी तरफ़ ई मां अॻियां वधणु चाहींदमि असां जेकॾहिं तस्बीह जी ॻाल्हि कयूं था ज़िक्र जी ॻाल्हि कयूं था त सभ खां बहितरीनु ज़िक्र कहिड़ो आहे हलंदे घुमंदे फिरंदे उहो ई वरी अनकॉन्शियसली कुझु तस्बीहात ज़ुबान ते हूंदियूं ई आहिनि मां चाहींदसि त अव्हां थोरो बयानु करियो त ख़ूबसूरत ज़िक्र कहिड़ो आहे रमज़ान में घणे खां घणो ज़िक्र कीअं करणु खपे ज़िक्र जो रमज़ानुल मुबारक सां हिकिड़ो गहरो ताल्लुक़ु आहे ऐं जेको बानो रमज़ानुल मुबारक में ज़िक्र करे थो उन जे मुतालिक़ सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो ज़ाकिरुल्लाहि फ़ी रमज़ान मग़फ़ूरुन जेको बानो रमज़ानुल मुबारक में अल्लाह ताला खे यादि करे थो यानी ज़िक्र करे थो अल्लाह ताला हुन जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत फ़रमाए छॾे सुभान अल्लाह उहो मग़फ़ूर अल्लाह ताला जो बानो आहे हाणे ज़िक्र जूं ॿ क़िस्मूं आहिनि हिकिड़ो ज़ाहिरी ऐं हिकिड़ो बातिनी हिकिड़ो ज़िक्र जहरी आहे जेको आवाज़ सां थिए थो ॿियो आहे ज़िक्र ख़फ़ी जेको पोशीदगी सां थिए थो जेको दिलि में थिए थो जीअं असां उसूल हिकिड़ो बयानु कयोसीं पहिरीं त अल्लाह तबारक व ताला खे उहा शइ उहो अमल तमामु घणो पसंदि हूंदो आहे जेको पोशीदा हूंदो आहे जेको ख़िफ़ा में हूंदो आहे पर्दे में हूंदो आहे अगरि ज़ाहिरी जहरी ज़िक्र में असां ॾिसूं त जेका नमाज़ आहे इहो बि अल्लाह तबारक व ताला जो हिकिड़ो ज़िक्र आहे क़ुरान मजीद जी तिलावत बि अल्लाह तबारक व ताला जो ज़िक्र आहे अस्माउल हुस्ना जेके अल्लाह तबारक व ताला जा सुहिणा ऐं प्यारा नाला इहे बि अल्लाह ताला जो ज़िक्र आहिनि ऐं बुख़ारी शरीफ़ जी जेका आख़िरी हदीस इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे बुख़ारी में आख़िरी जेका रिवायत आंदी आहे उहा बि इहा ई आहे सुबहानल्लाहि व बिहम्दिही सुबहानल्लाहिल अज़ीम इन जी फ़ज़ीलत बयानु कंदे पंहिंजी बुख़ारी शरीफ़ खे इख़्तिताम पज़ीर कयो आहे त इहे सभु अल्लाह तबारक व ताला जा ज़िक्र आहिनि इन्हनि खे अज़कार में शामिलु कयो वियो आहे वरी इनखे कैटेगराइज़ कयो वियो आहे हिकिड़ो ज़िक्र उहो आहे जेको फ़र्ज़ जे दर्जे में आहे जीअं नमाज़ बि अल्लाह तबारक व ताला जो ज़िक्र आहे ऐं इनखे अगरि असां हिन सेंस में ॾिसूं त ॿिया जेके बि अज़कार आहिनि उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ज़ुबान सां थियनि था ऐं कल्बी ज़िक्र आहे उहो दिलि सां थिए थो पर नमाज़ जेको आहे नमाज़ हिकिड़ी उहा अल्लाह तबारक व ताला जी इबादत उहो ज़िक्र आहे जंहिंमें न सिर्फ़ु ज़ुबान बल्कि इंसान जा जेके आज़ा आहिनि मथे खां वठी पेरनि ताईं उहे सभु आज़ा उन ज़िक्र में शामिलु थी वञनि था ऐं इन ज़िक्र खे अल्लाह तबारक व ताला फ़र्ज़ जे दर्जे में रखियो आहे त ॾींहं ऐं राति में बानो 5 भेरा इहो ज़िक्र करे इन में क़ुरान मजीद जी तिलावत बि आहे इन में तस्बीहात बि आहिनि अल्लाह तबारक व ताला जी तारीफ़ ऐं सना बि आहे
सुबहानक अल्लाहुम्मा व बिहम्दिका व तबारक अस्मुका। इहो अल्लाह तबारक व तआला जी हमद सना। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम। क़ुरान मजीद जी तिलावत अल्लाह तबारक व तआला जी हमद सना। वरी उन खां पोइ सूरत मिलायूं था, वरी असां झुकूं था, असां रुकू में वञूं था, झुकी छा था चऊं? सुबहान रब्बियल अज़ीम, पाक आहे उहो अज़मतुनि वारो रब। वरी मथे उथी वरी हेठि वञूं था सजदे में ऐं चऊं था सुबहान रब्बियल आला, पाक आहे उहो ज़ात जेको वॾी बुलंदी ऐं अज़मत वारो आहे। इहे सभई अज़कार इन नमाज़ में अल्लाह तबारक व तआला शामिल फरमाए छॾिया। ऐं 3 नंबर ते उहे अज़कार, उहे अल्लाह तबारक व तआला जी जीअं अस्माए गिरामी अर्ज़ु कयो, उहे ज़ुबान सां पढ़णु, मुख़्तलिफ़ तादाद में कलमो शरीफ़ पढ़णु, कलमे शरीफ़ जो विर्द करणु, इहे सभई ज़ाहिरी ऐं जहरी ज़िक्र आहिनि जिन सां अल्लाह तबारक व तआला जी वेझड़ाई हासिल करे सघिजे थी। लेकिन अहादीस तय्यबात में जेको ज़िक्र ख़फ़ी आहे उन जी वॾी फ़ज़ीलत आई आहे, जेको दिलि में बग़ैर कंहिंखे ख़बर ई कोन्हे, यानी जेके किरामन कातिबीन, क़ुरान मजीद फरमाए थो मा यल्फ़िज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद, जेको इंसान लफ़्ज़ बि ॻाल्हाए थो त ही जेके वेठल आहिनि ताक लॻाए वेठा आहिनि, फ़ौरन उनखे लिखी छॾनि था उन टेक्स्ट खे, टेक्स्ट जी सूरत में किरामन कातिबीन। पर ज़िक्र ख़फ़ी उहो आहे जेको बाने खे ख़बर आहे या रब्बी ज़ुल जलाल खे ख़बर आहे। ऐं हर उहो अमल जेको दिल सां कयो वञे थो उहो अल्लाह ताला जी बारगाह में मक़बूल। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह, ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में मां बयानु फरमायो आहे। अल्लामा साहब नाले मिठो मैसर साहब मौजूदु आहिनि, मां चाहींदसि त अव्हां नातिया कलाम पेश करियो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिन साल दिलड़ी हलबो मदीने, हिन साल दिलड़ी हलबो मदीने, ही पाण हेॾां पलबो मदीने। हिन साल दिलड़ी हलबो मदीने, हिन साल दिलड़ी हलबो मदीने, ही पाण हेॾां पलबो मदीने। वञबो त हाणे असुली न वरबो, हीअं चई वञे थो हितियां भरबो। वञबो त हाणे असुली न वरबो, हीअं चई वञे थो हितियां भरबो। छॾे मुल्क में हड़ मदीने में मरबो, छॾे मुल्क में हड़ मदीने में मरबो। वञी रूह रब साण रलबो मदीने, हिन साल दिलड़ी हलबो मदीने, ही पाण हेॾां पलबो मदीने। ऐं करया रोज़ ईदा ॾिसी करम खे मां निहारे त ठारियां दिल नरम खे मां। ऐं करया रोज़ ईदा ॾिसी करम खे मां निहारे त ठारियां दिल नरम खे मां। छिनी प्यार जल्दी छॾे हरम खे मां, छिनी प्यार जल्दी
छॾे हर मखे मां मोटाया न मोटा सुटल बो मदीने हिन साल दिलड़ी हलबो मदीने हिन साल दिलड़ी हलबो मदीने ही पाण हेॾा हूं पलबो मदीने ऐं नबी पाक नूरा मुझो जिस्म खाकी आहियां उञारो सखियार साकी नबी पाक नूरा मुझो जिस्म खाकी आहियां उञारो सखियार साकी अजीबन जे अगियां हयाती जा बाकी अजीबन जे अगियां हयाती जा बाकी हर ॾींहुं मुंहिंजो ही ढलबो मदीने हिन साल दिलड़ी हलबो मदीने ही पाण हेॾा हूं पलबो मदीने ऐं सऊदीअ में माण्हू सिंध खां सुठो आ उते मूं मुहम्मद अखियुनि सां ॾिठो आ मूंखे मुहब नाले मिठे खां मिठो आ मूंखे मुहब नाले मिठे खां मिठो आ वरी झोल खाली ही झलबो मदीने हिन साल दिलड़ी हलबो मदीने ही पाण हेॾा हूं पलबो मदीने ऐं गुलाम नबी हल मता दिल टुटी पए महेसर पो तुंहिंजी हयाती खुटी पए जहनम जे भव खां बि जिंद थी छुटी पए जहनम जे भव खां बि जिंद थी छुटी पए गुनाहन जो नाहे को गलबो मदीने हिन साल दिलड़ी हलबो मदीने ही पाण हेॾा हूं पलबो मदीने। सुभान अल्लाह माशाअल्लाह। असां वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़। अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो ऐं नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे रंग ज़िंदगीअ जो। नाज़रीन साथ मौजूदु आहे वाइटल टी जो वाइटल पियो ज़िंदगी जियो कारे नवन जो ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। व्यूवर्स सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था अज़मत रमज़ान में ऐं माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन सां नेल्सन पैंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे ऐं साथ मौजूदु आहे वाइटल टी जो। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। हाफ़िज़ गुलाम क़ादिर ओठ साहब मौजूदु आहिनि नातिया कलाम अव्हां खां असां ॿुधणु चाहींदासीं। बिस्मिल्लाह करियो। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन गए खड़ी खाली झोली अवां जे तॾे ते ज़माने जगा कुम पिनण कान आया दुनिया आखिरत जो
जजो दान दरता दुनिया आखिरत जो जजो दान दरता वेचारा मुसाफिर वठण कान आया खणी खाली झोली अवां जे तडे ते ज़माने जा हाकिम पिनण कान आया है मदीने जा साईं सखा तुई जियण खुट वफादार आगी वफा तुई जियण खुट वफा तुई जियण खुट मुँह पारा के रोड़े वॾा नंढड़ा तोड़े पंहिंजे दफ़्तरनि खे धोअण कान आया खणी खाली झोली अवां जे तडे ते ज़माने जा हाकिम पिनण कान आया है खुदा खैर जो तोखे वाली बनायो तोले सारे आलम खे सुहिणो सजायो सुहिणो सजायो गुलनि में बि तुंहिंजे हुस्न जी झलकया गुलनि में बि तुंहिंजे हुस्न जी झलकया पर खुशबू बि तोखां घुरण कान आया खणी खाली झोली अवां जे तडे ते ज़माने जा हाकिम पिनण कान आया है आगे उम्मत ते सजण तुंहिंजो सायो रहम तुंहिंजो माणे थो पंहिंजो परायो सभई मुल्क सबरन अवां जे वतन ॾे ऐं सिंधी बचा उठ चुमण कान आया ऐं ही नाले मिठो सजण दर जो नौकर आनिस्बत अवां त खुशिया मगेस त खुशिया मगेस लिखाना तू तुझू पढ़ाना तू तुझू लिखाना तू तुझू पढ़ाना तू तुझू तुझो शान शायर लिखण कान आया दुनिया आखिरत जो जजो दान दरता वेचारा मुसाफिर वठण कान आया खणी खाली झोली अवां जे तडे ते ज़माने जा हाकिम पिनण कान आया।
सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह। यकीनन यकीनन असां मां त स्पेशली जॾहिं बि गुलाम नबी मैसर साहब जो नातो ॿुधंदी आहियां, जॾहिं जॾहिं बि ॿुधां थी त मां हैरान रहिजी वेंदी आहियां त का शख़्सियत वाकई में कुझु चूंडियल इंसान ई हूंदा आहिनि जेके ख़ासि कमु करण जे लाइ हिन धरती ते ईंदा आहिनि ऐं जनाब संदन कमु यकीनन यकीनन तमामु तमामु आला आहे, हिकिड़ो मयार रखंदड़ आहे। न सिर्फ़ु हा यकीनन उन्हनि जो हूंदो मे बी मां मिस्टेक बाय मिस्टेक हा, पर हूअं बि माना जनरली फेस उन्हनि जो आहे नो डाउट, पर जनरली बि पाण जेकॾहिं ॾिसूं न तमामु नात ख़्वाननि जे लाइ संदन शख़्सियत हिकु तोहफ़े तौर त आहे ई आहे न, त हुननि जा बि नाते कलाम जॾहिं बि ॿुधूं था न त मां यकीनन अचरज में अची वेंदी आहियां त का शख़्सियत जी जी अख मां लुड़क जेका केराईंदी आहे जी उहा असांजी वालसा पई शइ हा हा यकीनन पढ़े पियो नात मां पंहिंजा लुड़क न रोके सघे बिल्कुलु हा न फैज़ त मिलंदो आहे न, औलाद खे त फैज़ मिले थो। अच्छा जी असां डिस्कस खे वधीक कंटिन्यू कंदासीं पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे, नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो ऐं गॾु सहकार मौजूदु आहे वाइटल टी जो, वाइटल पीओ ज़िंदगी जो। असां कंटिन्यू कयूं था हिन प्रोग्राम खे, वकारे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। व्यूवर्स सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में ऐं पूरी ट्रांसमिशन फ्रॉम फर्स्ट डे ऐं अॼु माशाअल्लाह असां चौथो रोज़ो आहे। ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में इहा ट्रांसमिशन हली रही आहे जंहिंसां भरपूर सहकार नेल्सन पेंट्स जो आहे, रंग ज़िंदगीअ जो ऐं गॾो गॾु सहकार मौजूदु आहे वाइटल टी जो। ट्रांसमिशन जी तरफ़ अॻियां वधणु चाहींदमि, सईदा आलम मौजूदु आहे। सईदा मां चाहींदमि त नातिया कलाम मां पेश करियो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ये कलाम पर्सनली मुझे बहुत ही ज़्यादा पसंद है। जिसने भी ये लिखा है लगता है कि हर आशिक रसूल के दिल की बात उसने कह दी हो। या नबी सब करम है तुम्हारा, या नबी सब करम है तुम्हारा, ये जो वारे न्यारे हुए हैं, या नबी सब करम है तुम्हारा मेरे आका, या नबी सब करम है तुम्हारा, ये जो वारे निगारे हुए हैं, अब कमी का तसव्वुर भी कैसा, अब कमी का तसव्वुर भी कैसा, जब से मंगते तुम्हारे हुए हैं, कोई मुँह ना लगाता था मुझको, पास तक ना बिठाता था मुझको, पास तक ना बिठाता था मुझको, कोई मुँह ना लगाता था मुझको, पास तक ना बिठाता था मुझको, पास तक ना बिठाता था मुझको, जब से थामा है दामन तुम्हारा मेरे आका, जब से थामा है दामन तुम्हारा, दुनिया वाले हमारे हुए हैं, या नबी सब करम है तुम्हारा मेरे आका, या नबी सब करम है तुम्हारा, ये जो वारे निगारे हुए हैं, उनके दरबार से जब भी मैंने पर्ज
तन के वसीले से मांगा, फर्ज तन के वसीले से मांगा। उनके दरबार से जब भी मैंने फर्ज तन के वसीले से मांगा, फर्ज तन के वसीले से मांगा। मुझको खैरात फौरन मिली है, मुझको खैरात फौरन मिली है। खूब मेरे गुजारे हुए हैं या नबी, सब करम है तुम्हारा मेरे आका। या नबी, सब करम है तुम्हारा। ये जो वारे निगारे हुए हैं, अब कमी का तसव्वुर भी कैसा, अब कमी का तसव्वुर भी कैसा। जब से मंगते तुम्हारे हुए हैं। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाल्लाह, इंतहाई ख़ूबसूरत कलाम। असांजी ने ट्रांसमिशन में वक्त जो घड़ियों मूंखे बिल्कुल भी वधीक इजाज़त कोन थियूं ॾियनि, न त काफ़ी शयूं यकीनन हाईलाइटेड भी हूंदियूं आहिनि साम्हूं खां, त उहे मां चाहींदी आहियां त उन्हनि खे प्रोग्राम में शामिल कंदी हलां ऐं जेके बि मशीन नोट कंदी आहियां, त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त उन्हनि सभिनीनि खे प्रोग्राम में असां उन्हनि खे अल्लामा साहब जे साम्हूं रखी सघूं ऐं उन ज़रिए अव्हां ताईं हिकिड़ी सुठी इस्लामिक हवाले सां नॉलेज पहुची सघे। पर ख़ैर अल्लामा साहब, टाइम बिल्कुलु शॉर्ट आहे। मां चाहींदसि त अव्हां नियापो ॾियो असांजे तमामु ॾिसंदड़नि खे। हिन माहे सियाम में असां जिथे रोज़ो बि रखूं था, नमाज़ूं बि पढ़ूं था, तरावीह बि अदा कयूं था, क़ुरान मजीद जी तिलावत करे ख़त्मुल क़ुरान जी तक़रीब बि मुनक़द कयूं था। वरी जेॾीमहिल असां एतिकाफ़ जी नेमत हासिलु थींदी, उहा एतिकाफ़ जी इबादत बि कयूं था। इन सां गॾोगॾु यानी इबादात सां गॾोगॾु अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में असां इहो अर्ज़ु रखूं त परवरदिगार असांजे दिलि में उहो जज़्बो अता फ़रमाए, उहो जज़्बो पैदा फ़रमाए, उहा सघ, उहा क़ुवत ऐं ताक़त अता फ़रमाए जो असां अल्लाह तबारक व ताला जे ॿाननि खे मुआफ़ करे सघूं। असां में एतिरी क़ुवत पैदा थी वञे असांजे दिलो दिमाग़ में, जिन असां सां ज़्यादतियूं कयूं या असां जिन सां ज़्यादतियूं कयूं असां उन्हनि खां माफ़ी घुरूं, या जिन असांजो दिलि ॾुखायो आहे, असां सां ज़्यादती थी आहे, असां अल्लाह तबारक व ताला जी रज़ा जे लाइ उनखे माफ़ करियूं। असां हिन रमदान में अल्लाह जे ॿाननि खे माफ़ कंदासीं, उहो पाक परवरदिगार असांजी बख़्शिश ऐं मग़फ़िरत फरमाए, असांजा गुनाह माफ़ फरमाए। आमीन जी, आमीन। अच्छा, सुलह रहमी, हूअं ॾिठो वञे त ॾाढो ख़ूबसूरत इहो टॉपिक आहे। मां चाहींदसि त हिनखे अल्लामा साहब जिन जी ज़ुबानी अव्हां ताईं सुभाणे असां पहुचाए सघूं, ते डिस्कस करे सघूं। वक़्त जूं घड़ियूं बिल्कुलु बि इजाज़त नथी ॾियनि। अल्लामा साहब, आउं शुक्रगुज़ार आहियां तव्हां आयो ऐं तव्हां रोज़ जीअं असांजो साथ निभायो। अव्हां महिमान बणिया नेल्सन पेंट्स जा। नाले में मैसर साहब, तव्हांजी शुक्रगुज़ार आहियां। माशाल्लाह सां जॾहिं बि तशरीफ़ फरमा हूंदा आहियो, प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुचंदो आहे। नेल्सन पेंट्स जा अव्हां, आमीन जी, नेल्सन पेंट्स जा अव्हां महिमान बणियो ऐं हीअ गिफ्ट बॉक्स अव्हां सां गॾु वेंदो। वकार अदा थैंक यू, तव्हां जॾहिं वेंदा आहियो माशाल्लाह सां यकीनन ट्रांसमिशन ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे व्यूवर्स ताईं पहुचंदी आहे। नेल्सन पेंट्स जा महिमान बणियो ऐं हीअ गिफ्ट बॉक्स अव्हां सां गॾु वेंदो। हाफ़िज़ गुलाम कादिर औट साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां आयो असांजे प्रोग्राम में ऐं अव्हां बि नेल्सन पेंट्स जा महिमान बणियो। सो ही गिफ्ट हैम्पर अव्हां सां गॾु वेंदो। सईदा, थैंक यू। सईदा ओठो, थैंक यू, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं तव्हां जो हुजण सां बि यकीनन तव्हां जी प्रेज़ेंस सां बि असांजो प्रोग्राम वैल्यूएबल बणिजो। ही नेल्सन पेंट्स जो गिफ्ट हैम्पर तव्हां सां गॾु वेंदो। हिन तरफ़ समूरनि महिमाननि जी शुक्रगुज़ार आहियां ऐं इंटायर टीम जी यकीनन शुक्रगुज़ार आहियां। उन्हनि जे साथ सां हीअ ट्रांसमिशन ख़ूबसूरत अंदाज़ में व्यूवर्स अव्हां ताईं पहुचे थी। मूंखे इजाज़त ॾींदो, यकीनन अव्हां पंहिंजे दस्तरख़ाननि ते मौजूदु हूंदव। असांखे पंहिंजी दुआउनि में ज़रूरु यादि कजो। अल्लाह निगहबान, अल्लाह तव्हांजो हामियो नासिर हुजे। वेंदे वेंदे अव्हांखे नातिया कलाम तोहफ़े तौरु छॾींदा वेंदासीं। नातिया कलाम में आवाज़ हूंदो वकार जो, पर ॿुधाईंदी हलंदमि लास्ट में त हिन पूरी ट्रांसमिशन सां भरपूर साथ जंहिंजो मौजूदु आहे, नेल्सन पेंट्स जो जी भरपूर साथ मौजूदु रहियो। सुपर क्वालिटी नेशनल पेंट ब्रांड आहे ऐं टैगलाइन आहे रंग ज़िंदगी जो। उन खां अलावा नेल्सन पेंट जी ख़ुशूसियत जनाब हीअ आहे त हीअ पेंट तव्हांखे 25% एक्स्ट्रा कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां तव्हां घटि पेंट जी मिक़दार में जनाब वधीक जाइ खे रंग करे सघंदा आहियो। ऐं नेल्सन पेंट्स यकीनन अव्हांखे
पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइण में हिकिड़ो सुठो साथ तव्हांजो ॾिए थो ऐं गॾोगॾु भरपूर साथ मौजूदु आहे वाइटल टी जो वाइटल पियो ज़िंदगी जियो। सो लास्ट में असां नातिया कलाम जी तरफ़ अॻियां वधंदासीं ऐं ख़ूबसूरत आवाज़ हूंदो वक़ार जो। जी बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जहे मदीने में रहे तो रहमतुन वारो रसूल, जहे मदीने में रहे तो रहमतुन वारो रसूल। तहे मदीने ते खुदा जे, तहे मदीने ते खुदा जे नेमतुन जो नज़ूल। जहे मदीने में रहे तो रहमतुन वारो रसूल। वेझड़ो या नूर वेही पंहिंजे ॾोहन खे ॾिसी, वेझड़ो या नूर वेही पंहिंजे ॾोहन खे ॾिसी। सिर्फ़ नीलन ॾे निहारे, सिर्फ़ नीलन ॾे निहारे जा सदा कर साक बोल। जहे मदीने में रहे तो रहमतुन वारो रसूल। जहे मदीने में रहे तो रहमतुन वारो रसूल। शहर में या शहर खां ॿाहिर कुछ मेल ॿाहिर ॿियो त छा। शहर में या शहर खां कुछ मेल ॿाहिर ॿियो त छा। पर जुती पाइण हरामा, पर जुती पाइण हरामा इश्क वारन जो उसूल। जहे मदीने में रहे तो रहमतुन वारो रसूल। अल्लाह अल्लाह बारकल्लाह वाह सजण जी सरज़मीन। अल्लाह अल्लाह बारकल्लाह वाह सजण जी सरज़मीन। कहीं भी मेवे पाक जी, कहीं भी मेवे पाक जी हरे फाक बीजण आहे फूल। जहे मदीने में रहे तो रहमतुन वारो रसूल। हिय खूबी हुन मुल्क जी हिक मूं न पर मिड़नी ॾिठी। हिय खूबी हुन मुल्क जी हिक मूं न पर मिड़नी ॾिठी। कहीं बि गणती आया फिक्र में, कहीं बि गणती आया फिक्र में काबिद काने मलूल। जहे मदीने में रहे तो रहमतुन वारो रसूल। जहे मदीने में रहे तो रहमतुन वारो रसूल। कर फिटी गाही महेसर हल त साईं ॾे हलूं। कर फिटी गाही महेसर हल त साईं ॾे हलूं। ओ गुलाम नबी गुज़ारण, ओ गुलाम नबी गुज़ारण हिते हयाती
फजूल जह मदीने में रहे थो रहमतुन वारो रसूल तहे मदीने ते खुदा जे नेमतुन जो आनुज़ूल जह मदीने में रहे थो रहमतुन वारो रसूल।